मुझे सोच मुताबिक़ ही इदारो असांजे सभिनी आला तलीमी इदारनि सां हमसरी तो करे ऐं ॿोली ऐं समाज उहे एॾा त अहम पहलू आहिनि सोसाइटीअ जा जिन खे ख़बरदारीअ सां अॻिते वधाइणु खपे ऐं उन में ॿोली जेको किरदारु थी अदा करे उहो निहायती अहम आहे। ऐं हिन इदारे जेको बि कमु कयो आहे ख़ासि तौर ते इशाअती कमु कयो आहे ऐं लुग़वी कमु कयो आहे या उन खां अलावा ॿारनि जे लाइ बि जेके किताब छपिया आहिनि उहे निहायती क़ीमती असास हुआ ऐं उन्हनि खे हिननि जेको अमल कयो आहे उन अमल खे असांखे मनतकी नतीजे ते पहुचाइणो आहे ऐं शागिर्दनि खे अवेयरनेस ॾियणी आहे, शागिर्दनि में दिलचस्पी पैदा करणी आहे, नौजवाननि में दिलचस्पी पैदा करणी आहे त उहे पढ़नि ऐं नॉलेज हासिलु कनि। उहो अमल ही आहे त असीं बुक फेयर लॻाईंदासीं ऐं घटि अघनि ते असीं शागिर्दनि खे किताब ॾींदासीं त हू किताब ख़रीद कंदा ऐं हू अवेयर थींदा पंहिंजे सिंध जे इल्मी अदबी ऐं समाजी रवैयनि खां। मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे, मां अव्हांखे मुबारकबाद थो चवां। इन कॉन्टेक्स ऑफ डिस्काउंट जेको सिंधी लैंग्वेज अथॉरिटी वारा ॾियनि था उहो इलाही एप्रिशिएटिंग आहिनि, वैल्यूबल आहे। नॉर्मली छा आहे जो जेके गवर्नमेंट जा इदारा आहिनि हिकु त बुक फेयर्स जेके आहिनि उहे तमामु सिंध में घटि था लॻनि, जेके लॻनि था ही 50 एंड 60 एंड अप टू 70% जेका डिस्काउंट आहे रियली एप्रिशिएबल आहे। ऐं जेके सिंधी इदारा आहिनि ॿिया ख़ासि करे प्राइवेट उहे ॾाढो परसेंटेज जे हिसाब सां घटि ॾींदा आहिनि। हीअ वाक़ई असां नौजवाननि जे लाइ ऐं मुतालियो कंदड़नि लाइ ख़ासि करे ॾाढो हिकिड़ो सुठो अमल आहे जेको डिस्काउंट जे हवाले खां आहे। ही तमामु जेको तव्हां मेलो लॻायो तमामु बहितरीनु आहे। अहिड़ा मेला तक में लॻंदा कनि जीअं शागिर्द तइलीम हासिलु कनि कंहिं घटि वेह सां। हिते तमामु रायत सां किताब असांखे मिलिया, यानी असीं किताब हासिलु करे उन मां तइलीम हासिलु कंदासीं। हमेशह अहिड़ा मेला ॿियनि हंधनि ते लॻंदा रहनि। अॼु जे हिन किताबी मेले जी मां मुबारकबाद ॾियां पई शबनम गुल साहिबा खे। तमामु बहितरीनु अरेंजमेंट सां गॾु स्टार्ट थियो आहे ऐं ख़ासि तौर ते ॿाराणो अदब जेको साम्हूं थो अचे नज़र उहो तमामु बहितरीनु आहे। ऐं मुंहिंजो ख़्वाहिश आहे त इंशा ताला ॿार सभु स्कूल्स जा ईंदा ऐं हिते तमामु सुठी ख़रीदारी कंदा। किताब मुताले जो शौक़ु ॿारनि में पैदा करण जे लाइ शबनम गुल साहिबा जो हे क़दम इंतिहाई हिकिड़ो बुनियादी महसूसु पियो थिए ऐं अहिड़ा किताबी मेला हिते थियणु खपनि बाक़ाइदगीअ सां। नालो ज़ैनब शर आहे ऐं मुंहिंजो तालुक़ु गवर्नमेंट गर्ल्स डिग्री कॉलेज नज़रत डिग्री कॉलेज सां आहे ऐं मां सिंधी पढ़ाईंदी आहियां हुते। ऐं अहिड़ा मेला किताबनि जा हुजणु खपनि छो जो अॼु जे नस्ल खे इहो पंहिंजी ॿोली जे बारे में ॿुधाइण जी तमामु घणी ज़रूरत आहे। ऐं जेके किताब असां हिते ॾिठा आहिनि सभई तक़रीबन असांखे पंहिंजे सब्जेक्ट खे पढ़ाइण में वधीक मददगार साबित थींदा। साईं जीअं त मुंहिंजो नालो मुनवर अब्बास चांडियो आहे, मां पाण कंबर खां तालुक़ु रखां थो ऐं मां हिते ला जो शागिर्दु आहियां। ऐं मूंखे ला जे मुतलिक़ किताबनि जी ॾाढी अणाहट हुई, मार्केट में इहे उनजी तर्जुमो कान हुयो।
हितां जॾहिं असां आयासीं किताब ॾिठासीं त हुन में ला जी लुगत हुजे, ला जा कानून जा ॿिया किताब जेको आहे जंहिंमें CRPC क्रिमिनल प्रोसीजर कोड हुजो, PPC हुजे कानून शहादत जो असांखे सिंधी तर्जुमो मिलियो, जेका हिकु तमामु सुठी ॻाल्हि आहे। असांखे उहे खोड़ सारा मज़मून जेके असांखे अणलभा आहिनि मार्केट में ऐं सिंधी लैंग्वेज अथॉरिटी तरफ़ां वरी इहा जाखोड़ कई वई आहे, उनजी वॾो जस लहणा जिन एतिरो तर्जुमो करे एॾो वसी पैमाने ते मवाद ॾियनि था नौजवाननि खे त उहे जेके तालीम पिराइनि ऐं उन्हनि खे वधीक पंहिंजी ॿोली में वधीक अंडरस्टैंड करे सघनि। छाकाणि बहितर शयूं इहे ई आहिनि जेके असांखे तमामु बहितर लॻियूं ऐं कानून जा जेके किताब आहिनि तमामु मार्केट में मिलनि नथा, जेके हिते तमामु वसी पैमाने ते पियल आहिनि ऐं सभिनि खे गुज़ारिश कयूं त हू ज़रूरु अचनि ऐं हिन मेले हिन अहिड़े मौक़े जो नादर मौक़े जो तमामु वधीक भरपूर फ़ाइदो वठनि। ऐं असां ॿियनि दोस्तनि ताईं बि मैसेज पुॼाईंदासीं त हू अचनि ऐं सोशल मीडिया तरफ़ जेको बि हूंदो असां इहे सभु शयूं रखंदासीं, एक्टिविटी जेके बि आहिनि सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जी तरफ़ां जेकी ख़िदमत आहे इहा हर साल थियणु खपे ऐं अञा वधीक भरपूर जीअं वधीक पज़ीराई मिले तव्हांजी लैंग्वेज अथॉरिटी। महिरबानी। जेको दरअसल जेको मेलो हैदराबाद में लॻो आहे इहो तमामु सुठो लॻो आहे ऐं असां हमेशह इहा ई दुआ घुरंदासीं त इहे मेला हमेशह लॻंदा रहनि, छो जो जेको ग़रीब जो पुटु हूंदो उहो हितां ई किताब वठी हितां ई पंहिंजो फ्यूचर ठाहे सघंदो। अस्सलाम वालेकुम, मुंहिंजो नालो आहे उनसा तहरीम ऐं असांखे नज़रत कॉलेज वारा असांखे हिते वठी आया आहिनि त असां सिंधी अदब जे हिसाब सां असां हिते हेल्प वठी सघूं किताबुनि जे हिसाब सां ऐं असांखे इलाही सुठो लॻो त इलाही सुठो हिते थियल आहे इंतिज़ाम किताबुनि जो ऐं इंशाल्लाह नेक्स्ट टाइम ईंदासीं ऐं असांखे इलाही सुठो लॻो। ऐं अहिड़ियूं जेके एक्टिविटीज़ आहिनि उहे थियणु घुरिजनि, हर कॉलेज अचे ऐं हिते पंहिंजी किताबुनि जे ज़रिए हेल्प वठी सघे। अथॉरिटी जी किताबनि जे विकिरे जे हवाले सां रियायती अघनि ते किताबी जेको मेलो ही मुनक़द कयो वियो आहे, उनजे लाइ अथॉरिटी जा मुंतज़मीन चेयरमैन सेक्रेटरी जा जेके बि अहलकार आहिनि उहे सभु तहसीन ऐं आफ़रीन जा हक़दार आहिनि। जेसि ताईं किताबी मेले जो तालुक़ु आहे त सची ॻाल्हि इहा त इन क़िस्म जा इल्मी इदारनि जे तरफ़ां या ॿियनि प्राइवेट पब्लिशर जे तरफ़ां वक़्तन फ़वक़्तन किताबी मेला मुनक़द थींदा रहंदा आहिनि जिते रियायती अघनि ते। पर मूंखे त वरी वधीक ख़ुशी इन लिहाज़ सां थी आहे त सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जूं जेके बि मतबूआत आहिनि या जेके बि किताब आहिनि या जेके पब्लिकेशन्स आहिनि उहे त सची ॻाल्हि आहे त आम इदारनि जे नर्ख़ या अघ जे हवाले सां आम इदारनि जी भेट में उहो त अॻे ई शुरू खां वठी ॼण हिकिड़े रियायती अघनि ते हूंदा आहिनि ऐं असां पाण वारनि खां पंहिंजे हाल सारू अबरे हाल सारू किताब ख़रीदंदा रहंदा आहियूं त हमेशह असांखे रियायती अघनि ते अधु क़ीमत ते ऐं मुनासिब अघनि ते मिलंदा आहिनि। पर सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जेकॾहिं वरी हुनजो नालो धरियो आहे किताबी मेले जो त रियायती अघ ते, त मां सम्झां थो त इहा अदब दोस्ती इल्मु परवरी किताबनि जो फ़रोग़, किताबनि जो इब्लाग, किताबनि जी तशहीर, किताब वधि खां वधि असांजे सुञाण ऐं मान वारनि पढ़ंदड़नि ताईं पुॼाइण जे हवाले सां रियायती अघनि जो मेलो जेको मुनक़द कयो आहे इन जे लाइ हिकु दफ़ो न 100 दफ़ा न पर 1000 दफ़ा इहो इदारो ऐं उनजा सुञाणकार परदार तहसीन ऐं आफ़रीन जा हक़दार आहिनि। ऐं मां अॼोके मेले में हिते पंहिंजे लेखे कुझु किताबनि जो जेको मुआइनो कयो आहे त सचुपचु त मूंखे ॾाढी दिली ख़ुशी थी आहे त इहो इल्मु ऐं इहो इदराक, इहो शऊर, इहो आगाही जेका किताबनि में मौजूदु आहे इहा तमामु थोरी क़ीमत ते मुख़्तसरन नामीनल अंदाज़ सां असांजे सिंध जे सभिनी बाज़ोक पढ़ंदड़नि खे, आम माण्हुनि खे, फ़क़ति शागिर्दनि या अदीबनि शारनि खे न पर आम पढ़ंदड़नि खे बि इन मां वधि में वधि फ़ाइदो वठणु खपे। महिरबानी।